ज़बरदस्त VIP मेलो लॻो पियो आहे। पूरी हैदराबाद पूरी सिंध जा माण्हू आया आहिनि ऐं वॾो ज़बरदस्त फेस्टिवल आहे। अहिड़ा थियणु खपनि ऐं वॾी ख़ुशी जहिड़ी ॻाल्हि आहे। ज़बरदस्त माहौल आहे। मूंखे त मज़ो अचे थो, तव्हांखे अचे थो? मूंखे त मज़ो अचे थो ऐं ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। इहा सिंध जी सकाफ़त आहे ऐं सिंध जी सूंहं आहे, उनखे पूरी दुनिया खे ॾेखारणु खपे त सिंध जो टैलेंट ऐं सिंध जो जेको माल आहे, ॿकरियूं ढगियूं सोणियूं ऐं सिंध जा उठ ॾाचियूं, हे सिंध जो कल्चर आहे। ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। आई लव यू। मूंखे सभु शयूं पसंदि आहियूं। सोणियूं ॿकरियूं, सोणा उठ ऐं सुहिणो माल ऐं उन्हनि जा धनार ऐं अहिड़ो प्यारो ज़बरदस्त माहौल। वरी सिंध जा सभु फ़नकार वरी ज़बरदस्त। वाह वाह, मूंखे मज़ो अचे थो। मेलो वाजो आहे पर इलाही वेकरी जाइ ते आहे, केरु खीसा नथो कटे सघे। हा हा, सोढ़ो कोन्हे। हा, मेलो त हाणे सॼी सिंध आयल आहे ऐं हे हफ़्तो लॻणु खपे ताकी पूरी सिंध जो माण्हू अचे, परे परे खां अची इंजॉय करे। अहिड़ा सिंध में मेला लॻणु खपनि ऐं अहिड़ी सिंध में इंजॉयमेंट हुजे। माण्हू वीचारा मायूसी जो शिकार आहिनि, अहिड़ी इंजॉयमेंट हुजे। किरोना वायरस असां में लॻंदो ई कोन, असां पाण किरोना आहियूं। हा हा, न लॻंदो। किरोना हेॾे ईंदो डिॼंदो, पाण पहिरें पवंदो, मां वञा थो हितां। हा हा, किरोना वायरस असांखे लॻंदो ई कोन, असांखे पाण खे अॻे किरोला 82, 6 सभु वायरस लॻल आहिनि। हा, अलाह रहम कंदो, असांजी सिंध खे मौला हिफ्ज़ो अमान में रखंदो। मुंहिंजूं दुआऊं आहिनि सभिनी सां गॾु। आई लव यू।